अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां कमांडो पंवर ऐं अवां सां मां लाइव मुखातब आहियां सचाई न्यूज़ हेड ऑफिस मधे जी मां। अवांखे ॿुधाईंदो हलां त मां हींअर जेको तालके गढ़ियासीन जे यूनियन काउंसिल जिंदो दिरो तां मेंबर ऑफ ज़िला काउंसिल जे सीट ते PTI जे तरफ़ां कैंडिडेट भी आहियां, कंटेस्ट कयां थो इलेक्शन। अवां सां कुझु ॻाल्हियूं माना जेके आहिनि उहे शेयर करणु चाहियां थो। दोस्तों, अॼु 14 तारीख़ आहे ख़ैर सां, ऐं इलेक्शन में बाक़ी वञी 10 ॾींहं बचा आहिनि, पर इलेक्शन जो को बि का रौनक नज़र नथी अचे, का चमक दमक न आहे, को नारा को कार्नर गॾु आहिनि, पर तमामु माना जेको आहे जेके रिच माण्हू आहिनि जिन वटि माना जेको आहे उहो सरकारी पैसो आहे, उहे त पंहिंजो जेके आहे गैदरिंग्स कनि था। पर माना जेके आहिनि जेतोणीकि हिते बलदियाती इलेक्शन में हिकु ग़रीब तबिको बि जेको आहे पार्टिसिपेट करे थो पियो, त उहे बिल्कुलु ख़ामोश आहिनि। त बि हिन वक़्त ताईं जेको आहे उहो इलेक्शन जेको आहे मुहिम ऐं वर्क जेको आहे बाज़ाब्ता शुरू न करे सघियो आहियां। उन जी वजह इहा आहे त मां जॾहिं कल्ह जेको आहे मां इरादो कयो त मां वञा जेको आहे कुझु हैंड बिल्स माना जेको आहे उहो ठाहिरायां। मां खीसे में जेको आहे 4,000 रुपया खणी मां चयो हाणे 1000 खनि हैंड बिल ठाहिरायूं था। सो भाऊ माना कल्ह मां जॾहिं प्रेस ते वियुमि त 1000 हैंड बिल माना A4 जेको पन्नो आहे बुक जो नंढड़ो, ऐं उहो माना 1000 जेको आहे 7,000 में। मां हैरान रहिजी वियुमि त वॾी महांगाई थी वई आहे, इहा त महांगाई एॾी चोट चढ़ी वई आहे जो दोस्तो माना जेको आहे त माण्हू उहो जेको हाणे कोप बि हे अधु कोप चांहि जो बि माना मस उहो बि हाणे अलाए नसीब थिए छा। चवण जो मक़सदु इहो आहे त जेको दोस्तो माना जेको वोट आहे या इलेक्शन आहे उनखे ॼाणी वाणी जेको आहे अहिड़े क़िस्म जो डिज़ाइन कयो वियो आहे त जीअं उन में अमीर माण्हू जेको आहे उहो पार्टिसिपेट करे सघे, ग़रीब माण्हू न करे सघे। एॾा सारा माना ख़र्च ग़रीब माण्हू अफोर्ड न करे सघंदो। डोर टू डोर जेको आहे वर्क करणु या हैंड बिल, मां चवां थो जेकॾहिं हिकिड़ो उमेदवार आहे उहो कम अज़ कम जेकॾहिं उहो पंहिंजे यूनियन काउंसिल में वर्क करे डेली, त डेली 1000 हैंड बिल उहो माण्हू तक़सीम करे सघे थो। 1000 डेली माना 10,000 सिर्फ़ु माना उनजा जेकॾहिं 10 ॾींहंनि जा असां गणूं त ₹1,00,000 त सिर्फ़ु हैंड बिल जो थी वञे। उनखां पोइ पेनाफ्लैक्स आहिनि, उनखां पोइ जेको आहे गाॾियूं उन्हनि में तेल आहे, ऑयल आहे, जेके दोस्त माण्हू खणंदो उनखे चांहि आहे, मानी आहे, माना इहो घटि में घटि 8-10 लख रुपया ख़र्चु। हाणे ग़रीब माण्हू जेको पंहिंजे बचनि जे वेले ते पटाटा वठी अचण लाइ बि आज़ुरतो हूंदो त उहो माना एतिरा सारा एक्सपेंसिस किथां अफोर्ड करंदो। ए दोस्त आहे असांजो हिकिड़ो सुवाल करे थो त जेकॾहिं पैसा न आहिनि त पोइ इलेक्शन छो था विढ़ो। दोस्तो, ॻाल्हि मुंहिंजी हिक जी न आहे, असां हिकु सिस्टम जी ॻाल्हि कयूं था त सिस्टम खे ॼाणी वाणी एॾो त माना मुंझायल ठाहियो वियो आहे त उन में ग़रीब माण्हू जेको आहे उहो ॾाढो माना ॾुखियो सफ़र थो करे। दोस्तो, अॼुकल्ह सोशल मीडिया जो प्लेटफॉर्म उहो हिकु ग़रीब जो वॾो हथियार आहे। सो जेके बि दोस्त आहिनि जेके ग़रीब तबिके सां रिलेटेड आहिनि उहे सोशल मीडिया जे थ्रू अवां सां माना राब्ते में रहनि था। यूनियन काउंसिल एॾी का वॾी न आहे, 4-5 ॻोठनि ते मुश्तमिल यूनियन काउंसिल जो हल्को आहे, ऐं हर माण्हू हिक ॿिए खे चङी तरह सुञाणे थो। जेकी बि कैंडिडेट आहिनि उहे तव्हां बख़ूबी उन्हनि खां आगाह आहियो त हीअ माना कहिड़े मिज़ाज जो माण्हू आहे, हिन जो जेको माज़ी उहो कहिड़े क़िस्म जो आहे, ऐं हिन जी जेका कारकर्दगी आहे, हिन जो जेको मुख़्तलिफ़ माना जेको आहे एक्टिविटीज़ आहिनि कहिड़े क़िस्म जूं आहिनि, सुभाणे जेको आहे उहो परफॉर्म माना जेको आहे करे सघंदो या न करे सघंदो। सो तव्हां जेको आहे त मां तव्हांखे रिक्वेस्ट कंदुमि सभिनी दोस्तनि खे त दोस्तो हाणे हिकिड़ो तब्दीली जो वक़्तु अची वियो आहे। केसि ताईं तव्हां उन्हनि माण्हुनि खे वरी वरी जेको आहे उहो मौक़ो ॾींदा रहंदव। पुठे दफ़े हिन वक़्तु जेके मुंहिंजे यूनियन काउंसिल जिंदो देरो में उहे साॻा कैंडिडेट आहिनि पीपल्स पार्टी जे तरफ़ां जेके माज़ी में हुया। माज़ी में यूनियन काउंसिल जिंदो देरो जे मां उन माण्हुनि खां, उन्हनि दोस्तनि खां, उन आवाम खां पुछणु चाहियां थो त तव्हांखे माज़ी में 4 साल जेके मुसलसल उहे रहिया, यूनियन काउंसिल जी बजट आहे ठीकु ठाक 5 लख रुपया, त उन्हनि मां अव्हांखे छा मिलंदो रहियो। वरी हाणे जॾहिं तव्हांखे अचनि था पिया वोट वठण लाइ त अव्हां वरी जेकॾहिं उन्हनि खे वोट ॾियो था त पोइ त सलाम आहे अव्हां जी सोच ते, सलाम आहे अव्हां जे हिन अमल ते।
जेकॾहिं अहिड़े ई क़िस्म जा टपड़ रहिया त भाऊ पोइ माना जेको आहे ग़रीब माण्हू त हूअं ई अॻिते नथो वधी सघे। हाणे जेकॾहिं जंहिं ते कमारियो साहब माना भोतार हथु रखे त उहो माना जेकर ईअं चऊं त हिकिड़ो चरियो बि सियाणो उनखे माना थी वञे त इहो त माना मुनासिबु न आहे। बल्कि मां तव्हांखे वरी वरी रिक्वेस्ट कंदुमि त दोस्तो मां सिर्फ़ु जिंदेतिरे यूनियन काउंसिल जी ॻाल्हि नथो कयां पर मधी जी आहे, जिंदोतिरो आहे, लकी आहे, पूरे ज़िले जी जिते जिते इलेक्शन थिए थी त दोस्तो तव्हां नवनि दोस्तनि खे मौक़ो ॾियो ऐं नवनि दोस्त जेकॾहिं ईंदा उहे त इनशाला ताला उहे कुझु न कुझु परफॉर्मेंस माना ॾेखारींदा। हेॾी सारी महांगाई जो दौरु आहे, वॾेरा माण्हू जेके आहिनि उन्हनि वटि त पैसो जाम आहे, उन्हनि वटि गाॾियूं बि वॾियूं आहिनि। तव्हां दोस्तो धोखे में न अचो ऐं हिन दफ़े अखि पटियो, वॾो ई ज़ुल्म जो दौरु आहे, महांगाई जो दौरु आहे, नाइंसाफ़ी जो दौरु आहे। हिन दौर में जेको आहे हिकिड़ो वोट हूअं बि ग़रीब माण्हू ॾींदो आहे, अमीर माण्हू न ॾींदो आहे। त उहो ग़रीब माण्हू जेको आहे उहो उनजी क़िस्मत तॾहिं तब्दील थींदी जॾहिं उहे पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु कंदा, न की कंहिं थोरी लालच या थोरी ॻाल्हि जे करे पंहिंजे वोट जो सौदो करे छॾींदा त पोइ दोस्तो तब्दीली मुमकिन ई न आहे। फ़िलहाल तव्हां पंहिंजे होस्ट कमांडो पवर खे इजाज़त ॾींदो आहे। अल्लाह हाफ़िज़। वरी इंशाअल्लाह ताला सुभाणे नए टॉपिक सां अव्हां जे साम्हूं अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थींदासीं।